ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 18/1/2026। अॼु अव्यक्त बाप दादा अॼु ब्रह्मा बाप जे पिताश्री जे पुण्य स्मृति दिवस ते प्रातः क्लास में ॿुधण जे लाइ महावाक्य ॿुधूं था। अॼु बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, ज्ञान रतन सां झोली भरे करे दान बि करिणो आहे। जेतिरो ॿियनि खे रास्तो ॿुधाईंदव ओतिरो आशीर्वाद मिलंदो। ओम शांति। मीठे मीठे ॿारनि खे पको यादि रखिणो आहे कि शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा पतित पावन बि आहिनि, सदगति दाता बि आहिनि। सदगति माना स्वर्ग जी राजाई। बाबा केतिरो मिठा आहिनि, केतिरो प्यार सां ॿारनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। बाप दादा द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा दादा द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा केतिरा मिठा आहिनि न, केतिरो प्यार कंदा आहिनि, कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु चवंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं चक्र खे यादि करो। बाप जी यादि में दिलि हिकदमि ठहिरजी वञणी खपे, शीतल थी वञणी खपे। हिकु बाप जी ई यादि सताइणी खपे। श्री बाबा सां वरसो केतिरो भारी मिलंदो आहे। पंहिंजे खे ॾिसणो खपे असांजो बाबा सां गॾु केतिरो लव आहे, केसि ताईं असां में दैवी गुण आहिनि। श्री तव्हां ॿार हाणे काटन खां फूल था ठहो न। जेतिरो जेतिरो योग में रहंदव ओतिरो काटन खां फूल थींदा वेंदव, सतो प्रधान ठहींदा वेंदव, फूल ठही वेंदव। पोइ हिते रही न सघंदव। फूलनि जो बगीचो आहे स्वर्ग। जो काटन खे फूल ठाहींदा आहिनि उन्हनि खे सचो ख़ुशबूदार फूल चईंदा आहिनि। उहो कॾहिं कंहिंखे कांटो न लॻाईंदा। क्रोध बि वॾो कांटो आहे, ॾाढनि खे दुख ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॿार काटन जी दुनिया सां किनारो करे आया आहियो। तव्हां आहियो संगम ते। जीअं माली फूलनि खे अलॻि पॉट बर्तन में कढी रखंदो आहे न, वैसे ई तव्हां फूलनि खे बि हाणे संगम युगी पॉट में बाबा अलॻि रखियो आहे। पोइ तव्हां फूल स्वर्ग में हली वेंदव। कलयुगी कांटा भस्म थी वेंदा। मिठा ॿार ॼाणंदा आहिनि पारलौकिक बाप सां असांखे अविनाशी वरसो मिलंदो आहे। जो सच्चा ॿार आहिनि, जंहिंखे बाप दादा सां पूरो लव आहे, उन्हनि खे ॾाढी ख़ुशी रहंदी। असां त विश्व जा मालिक ठहींदासीं। हा, पुरुषार्थ सां ई विश्व जा मालिक ठही सघंदा आहिनि, सिर्फ़ु चइण सां न। जो अनन्य ॿार आहिनि उन्हनि खे सदैव इहे यादि रहंदो कि असां पाण जे लाइ वरी खां उहो ई सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापना करूं था न। बाबा चईंदा आहिनि मिठे मीठे ॿार, जेतिरो तव्हां ॾाढनि जो कल्याण कंदव ओतिरो तव्हांखे ई उजूरो मिलंदो। ॾाढनि खे रास्तो ॿुधाईंदव त ॾाढनि जी आशीर्वाद मिलंदी। ज्ञान रत्न सां झोली भरे करे पोइ दान करिणो आहे। ज्ञान सागर तव्हांखे रत्ननि जी थाली भरे भरे करे ॾींदा आहिनि। उन रत्ननि खे जो दान कंदा उहे सभिनि खे प्यारा लॻंदा न। बाबा ॿारनि जे अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। सर्विसेबल ॿार जो हूंदा उहे चईंदा असां बाबा सां पूरो ई वरसो वठंदासीं। हिकदमि चटकी पईंदासीं। बाबा सां पूरो वरसो रहंदो, बाबा सां पूरो लव रहंदो। शो जी ॼाणंदा आहियो प्राण ॾियण वारो बाबा मिलियो आहे। नॉलेज जो वरदान अहिड़ो ॾींदा आहिनि जंहिंसां असां छा खां छा ठही वेंदा आहिनि। इनसॉल्वेंट खां सॉल्वेंट ठही वेंदा आहिनि। एतिरो भंडार भरपूर करे ॾींदा आहिनि बाबा। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो लव रहंदो, कशिश रहंदी न बाबा सां। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो लव रहंदो, कशिश रहंदी, कशिश थींदी बाबा जी। सुई साफ़ हूंदी आहे त चुंबक तरफ़ खींचदी आहे न, है न। सुई साफ़ हूंदी आहे त चुंबक तरफ़ खींचदी आहे।
बाप जी यादि सां कट निकिरंदी वेंदी, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न अचे। बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठे ॿार हाणे ग़फ़लत न करो, सुदर्शन चक्रधारी ठहो, लाइट हाउस ठहो। सुदर्शन चक्रधारी ठहिण जी प्रैक्टिस सुठी थी वेंदी त पोइ तव्हां जीअं ज्ञान सागर थी वेंदा आहियो, है न। जॾहिं त जीअं स्टूडेंट पढ़ी करे टीचर ठही वेंदो आहे, तव्हांजो धंधो ई आहे सभिनि खे सुदर्शन चक्रधारी ठाहींदव, तॾहिं त चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदव न। हिन करे बाबा सदैव ॿारनि सां पुछंदा आहिनि, ॿारनि बग़ैर असांखे पुछंदा आहिनि कि सुदर्शन चक्रधारी थी करे वेठा आहियो। बाबा बि सुदर्शन चक्रधारी आहिनि। बाबा ईंदा आहिनि तव्हां मिठे ॿारनि खे वापसि वठी वञण लाइ। तव्हां ॿारनि बग़ैर असांखे जीअं बेरहमी बेआरामी थींदी आहे, जॾहिं समय थींदो आहे त बेआरामी थी वेंदी आहे न, बसि हाणे असां वञूं। ॿार ॾाढो पुकारंदा आहिनि, ॾाढो दुखी थी वेंदा आहिनि, तरस पईंदो आहे। तॾहिं तव्हां ॿारनि खे हाणे तव्हां ॿारनि खे घरु हलिणो आहे, पोइ हुतां खां तव्हां आपे ई हली ईंदव सुखधाम में। हुते मां तव्हांजो साथी न ठहींदमि। पंहिंजी अवस्था अनुसार तव्हांजी आत्मा हली वेंदी। जेतिरो तव्हां ॿार बाप जी यादि में रहंदव, ओतिरो ॿियनि खे सम्झाइण जो असरु हूंदो न। तव्हांखे ॻाल्हाइण जास्ती न खपे। आत्म अभिमानी थी थोरो ई सम्झाईंदव त तीर लॻंदो। बाबा चवंदा आहिनि, मीठा ॿार बीती सो बीती करो। हाणे पहिरियों पंहिंजे खे सुधारो। ख़ुदि यादि कंदव न, ॿियनि खे कंदा रहंदव, ये ठगी हली न सघे। ॿियनि खे चईंदा रहंदा, ये ठगी हली न सघे। अंदरि दिलि ज़रूरु खाईंदी हूंदी। बाबा सां गॾु पूरो लव न आहे त श्रीमत ते हलंदव न। बेहद जे बाप जहिड़ी शिक्षा त ॿियो कोई ॾेई न सघे। बाबा चवंदा आहिनि, मिठे ॿार हिन पुराणी दुनिया खे हाणे भुलिजो, पिछाड़ी में त सभु भुलिजी वञिणो आहे। बुद्धि लॻी वेंदी पंहिंजी शांतिधाम सुखधाम। बाप खे यादि कंदे कंदे बाबा सां गॾु हली वञिणो आहे घरु। पतित आत्मा त वञी न सघे, हाणे उहा आहे ई पावन आत्माउनि जो घरु। ये शरीर 5 तत्वनि जो ठहियलु आहे न, त 5 तत्व हिते रहण लाइ खींचंदा आहिनि असांखे। छो जी आत्मा में जीअं आत्मा जी जीअं प्रॉपर्टी आहे, ये शरीर, त ये शरीर 5 तत्वनि जो ठहियलु आहे न। त बाबा चवंदा आहिनि त ये 5 तत्व है न, पतित आत्मा छो न मथे वञी सघंदी आहे? छो जी इहा 5 तत्वनि जो शरीर आहे न, इहा उनखे खींचंदो आहे। छो जी आत्मा, बाबा चवंदा आहिनि कि मथे त पतित आत्मा रही न सघंदी आहे। छो जो हुनजो हिसाबु किताबु हूंदो त हुनखे छुट्टू करण लाइ हेठि अचिणो पवंदो। बाबा चवंदा आहिनि, इहे 5 तत्वनि जो ठहियलु उहो ई शरीर आहे। त इहे 5 तत्व रहण लाइ आत्मा खे खींचंदा आहिनि। छो जी आत्मा जी जीअं प्रॉपर्टी वठलु आहे न, आत्मा जी जीअं प्रॉपर्टी वठलु आहे, हिन करे शरीर में ममत्व थी वेंदो आहे। हाणे हिननि सां ममत्व कढी ॾियो। हाणे हिन सां ममत्व कढी वञिणो आहे असांखे पंहिंजे घर। हुते त इहे 5 तत्व हूंदा ई न। सतयुग में बि शरीर योग बल सां ठहींदो आहे। सतो प्रधान प्रकृति हूंदी आहे न, हिन करे शरीर खींचंदो न आहे। तमो प्रधान आत्मा खे तमो प्रधान शरीर खींचंदो आहे, है न। सतो प्रधान आत्मा खे शरीर खींचंदो न आहे। दुख न थींदो आहे सतयुग में। सतो प्रधान प्रकृति हूंदी, हिन करे खींचंदी न आहे, दुख न थींदो आहे। इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि सम्झण जी। हिते 5 तत्वनि जो बल आत्मा खे खिचंदो आहे, हिन करे शरीर छॾण जी दिलि न थींदी आहे। न त हिन सां ॿियो ई ख़ुशि थियणो खपे। पावन ठही शरीर ईअं छॾंदा जीअं मक्खन सां बाल। त शरीर सां सभु चीज़ुनि सां ममत्व हिकदमि मिटाए छॾियो। इन सां असांजो कोई कनेक्शन ई न आहे। बसि असां वेंदा आहियूं बाबा वटि। हिन दुनिया में पंहिंजो बैगेज तयारु करे पहिरियों खां ई मोकिले छॾियो। पहिरियों खां ई सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो।
साथ में त हली न सघे न। बाक़ी आत्माउनि खे वञिणो आहे पंहिंजे घर, शरीर खे बि हिते छॾिणो आहे। बाबा नए शरीर जो साक्षात्कार कराईंदा आहिनि। हीरे जवाहरातनि जा महल मिली वेंदा। ईअं सुखधाम में वञण लाइ केतिरी महिनत करणी पवंदी आहे, थकिणो न खपे। ॾींहुं राति कमाई करणी आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि निंड खे जीतण वारा ॿार मामिकम यादि करो, वीचार सागर मंथन करो। ड्रामा जे राज खे बुद्धि में रखण सां बुद्धि हिकदमि शीतल थी वेंदी आहे। जो महारथी ॿार हूंदा उहे कॾहिं हिलंदा न। शिव बाबा खे यादि कंदव त उहे संभाल बि कंदा आहिनि। शिव बाबा खे यादि कंदव त उहा संभाल बि कंदा असांजी। बाप तव्हां ॿारनि खे दुख सां छुड़ाए करे शांती जो दान ॾींदा आहिनि। तव्हांखे बि शांती जो दान सभिनि खे ॾियणो आहे। तव्हांजी बेहद जी शांती अर्थात योग बल ॿियनि खे हिकदमि शांति करे छॾंदी। तव्हां बाप जी यादि में रही करे पोइ ॾिसो हीअ आत्मा असांजी कुल जी आहे या न। अगरि हूंदी त हिकदमि शांति थी वेंदी। बाबा चवनि था जो हिन कुल जा हूंदा उन्हनि खे ई हिन ॻाल्हियुनि में रस ईंदो। बाबा जी यादि में रही करे हुन आत्मा खे ॾिसो। अगरि उहा आत्मा हिकदमि शांति थी वई त सम्झो उहा असांजे कुल जी आत्मायूं आहिनि, है न। आत्मा खे प्यार बाबा चवंदा आहिनि हिन कुल जे हूंदा उन्हनि खे ही हिन ॻाल्हियुनि जो रस वेंदो। ॿार यादि कंदा आहिनि त बाप बि यादि कंदा आहिनि। आत्मा खे प्यार कबो आहे न। बाबा चवनि था कि आत्मा खे प्यार कबो आहे। आत्मा खे प्यार कबो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो जे ॾाढी भक्ति कई उहे बि जास्ती पढ़ंदा। उन्हनि जे चहिरे सां मालूम पइजी वेंदो कि बाबा में केतिरो लव आहे, है न। आत्मा बाप खे ॾिसंदी आहे। बाप असां आत्माउनि खे पढ़ाइनि था। बाबा बि सम्झाईंदा आहिनि असां हिते नंढी बिंदी आत्मा खे पढ़ाईंदा आहियूं। अॻियां हली तव्हांजी अवस्था थी वेंदी। सम्झंदव सभु भाउ भाउ खे पढ़ाईंदा आहिनि। शकल भाउ भेण जी थी वेंदी। पोइ दृष्टि आत्मा तरफ़ वेंदी। शरीर ते दृष्टि बिल्कुलु न वञे। इन में ॾाढी महिनत आहे, है न। जेको बाबा जी यादि में हूंदो न हुनजे चहिरे सां ई मालूम पइजी वेंदो कि हिनखे बाबा सां केॾो लव आहे। आत्मा बाप खे ॾिसंदी आहे। बाप असां आत्माउनि खे पढ़ाइनि था। बाप बि सम्झाईंदा आहिनि असां एतिरी नंढी आत्मा खे पढ़ाईंदा आहियूं। एतिरी नंढी आत्माउनि खे पढ़ाईंदा आहियूं। अॻियां हली तव्हांजी अवस्था ईअं थी वेंदी। सम्झंदव असां भाउ खे पढ़ाईंदा आहियूं। शकल भाउ भेणनि जी हूंदी बि दृष्टि आत्मा तरफ़ वेंदी। शरीर ते दृष्टि बिल्कुलु न वञे। इन में ॾाढी महिनत आहे। इहे ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। वॾी ऊंच पढ़ाई आहे। वज़न करो त हिन पढ़ाई जी तरफ़ ॾाढो भारी थी वेंदो। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते बाबा खे। अव्यक्त इशारो अव्यक्त महावाक्य। महावीर ॿारनि जी संगठन जी विशेषता आहे हिकु रस हिकु टक स्थिति। 9-12-75 जा महावाक्य आहिनि। महावीर अर्थात विशेष आत्मा। अहिड़ा महावीर विशेष आत्माउनि जी संगठन जी विशेषता वर्तमान समय इहा ई हुजणी खपे जो हिकु ई समय सभिनि जी हिकु रस हिकु टक स्थिति थी वञे। अर्थात जेतिरो समय जंहिं स्थिति में ठहरणु चाहे ओतिरो समय हुन स्थिति में संगठित रूप में स्थित थी वञो। संगठित रूप में सभिनि जी संकल्प रूपी उंगली हिकु थी वञे।
जॾहिं तेसिताईं संगठन जी प्रैक्टिस न थींदी तेसिताईं सिद्धि न थींदी। संगठन में हाणे ऑर्डर थिए कि 5 मिंटनि जे लाइ व्यर्थ संकल्प बिल्कुलु समाप्त। बीज रूप पावरफुल स्थिति में हिकु स्थित थी वञो त अहिड़ो अभ्यास आहे। बाबा चवनि था इहे न कोई मनन करण जी स्थिति में हुजे, कोई रोहरियान करण जी, कोई अव्यक्त स्थिति में हुजे। ऑर्डर कयो बीज रूप थियण जो करो था रोहरियान त ऑर्डर न मञो न। ये अभ्यास तॾहिं थींदो जॾहिं पहिरियों व्यर्थ संकल्प जी समाप्ति कंदो। हा न, हलचल थींदी ई व्यर्थ संकल्पनि जी आहे। इन व्यर्थ संकल्पनि जी समाप्ति जे लाइ पंहिंजे संगठन खे शक्तिशाली व हिकमत ठाहिण लाइ कहिड़ी शक्ति खपे? है न, कहिड़ी शक्ति खपे? व्यर्थ संकल्प जी समाप्ति जे लाइ पंहिंजे संगठन खे शक्तिशाली व हिकमत ठाहिण लाइ कहिड़ी शक्ति खपे? हिन जे लाइ हिकु त फेथ विश्वास खपे, ॿियो समाइण जी शक्ति खपे। संगठन के जोड़न जो धागो आहे फेथ कि कंहिं जो कुछ कयो मञो रॉन्ग भी कयो, लेकिन संगठन प्रमाण व पंहिंजे संस्कार प्रमाण व समय प्रमाण हुन जो कई हुन जो भी ज़रूर कोई न कोई भावार्थ हूंदो। संगठन रूप में जो सर्विस आहे हुते हुन जे संस्कार के भी रहम दिल जी दृष्टि सां ॾिसंदे हुए संस्कारनि के समाए न संस्कारनि खे साम्हूं न रखी इन में भी कोई कल्याण हूंदो। इन खे साथ मिलाए करे हलण में ही कल्याण। संगठन रूप में जाते सर्विस आहे हुतां हुन जे संस्कारनि खे भी रहम दिल जी दृष्टि सां ॾिसंदे हुए संस्कारनि खे साम्हूं न रखी इन में भी कोई कल्याण हूंदो। इन जो अर्थ मिलाए करे इन खे साथ मिलाए करे हलण में ही कल्याण, है न। अहिड़ो फेथ जॾहिं संगठन में हिक ॿिए जे प्रति हूंदो तॾहिं सफलता थी सघंदी, है न। पहिरियों ही व्यर्थ संकल्प न हलाइणा खपनि। जीअं कोई पंहिंजी ग़लती खे महसूस भी कंदा आहिनि लेकिन उनखे कॾहिं फैलाईंदा न बल्कि उनखे समाईंदा, है न, उनखे समाईंदा। बाबा चवनि था ॿियनि खे उनखे फैलाईंदा त बि बुरो, ॿिया अगरि उनखे फैलाईंदा त बि बुरो लॻंदो। हिन प्रकार ॿिए जी ग़लती खे बि पंहिंजी ग़लती सम्झी फैलाइणो न खपे। व्यर्थ संकल्प न हलाइणा खपनि बल्कि उनखे भी समाए ॾियणो खपे। एतिरो हिक ॿ में फेथ हुजे, स्नेह जी शक्ति सां ठीक करे ॾियणो आहे। जीअं लौकिक रीति भी घर जी ॻाल्हि ॿाहिरि न कंदा आहिनि न त इन सां घर जो ही नुक़सान थींदो। त संगठन में साथी आहिनि, संगठन में साथी जो कुछ कयईं उन में ज़रूर कुछ रहस्य हूंदो। यदि उन रॉन्ग भी कयईं, है न, त भी उनखे परिवर्तन करे छॾिणो खपे। ये ॿई प्रकार जे फेथ रखी करे हिक ॿिए जे संपर्क में हलण सां संगठन जी सफलता थी सघंदी। इन में समाइण जी शक्ति ज़्यादा खपे। छा खपे? फेथ ऐं संगठन ऐं समाइण जी शक्ति। सभु हिकमत संगठन जी विशेषता। महावीर ॿारनि जे संगठन जी विशेषता छा हूंदी? सभु हिकटक स्थिति में रहंदा। मतलब कोई ग़लति भी करे तो त भी उन में कुछ न कुछ राज समायो आहे। उनखे उन जे प्रति भी रहम दिल दया क्षमा रखी ये समझो कि उनखे साथ वठी हलण में ही सफलता आहे, तॾहिं संगठन थींदो। व्यर्थ संकल्पनि खे समाइणो आहे। बीते हुए संस्कारनि खे कॾहिं भी वर्तमान समय सां टैली न करो कि पहिरियों हीअं हुयो हाणे न।
अर्थात पास्ट खे प्रेज़ेंट न करो। जॾहिं पास्ट खे प्रेज़ेंट सां मिलाईंदा आहियो तॾहिं ई संकल्पनि जी क्यू लॻंदी आहे। ऐं जॾहिं जेसिताईं इहा व्यर्थ संकल्प जी क्यू आहे तेसिताईं संगठित रूप में हिकु स्थिति न थी सघंदी आहे, है न। बाबा चवनि था जेसिताईं व्यर्थ संकल्पनि जी क्यू आहे तेसिताईं संगठित रूप में हिकु स्थिति न थी सघंदी आहे। ॿियनि जी ग़लती सो पंहिंजी ग़लती सम्झणु, इहा आहे संगठन खे मज़बूत करणु। मतिलबु ॿियो ग़लती करे थो त मतिलबु असांजी कोई ग़लती आहे, हिनखे चए तॾहिं संगठन मज़बूत थींदो। इहो तॾहिं थींदो जॾहिं हिकु ॿ में फेथ हूंदो, परिवर्तन करण जो फेथ या कल्याण करण जो फेथ, इन में समाइण जी शक्ति ज़रूरु खपे। फेथ खपे कि हा ये परिवर्तन ज़रूरु थींदा, फेथ खपे कि न इहा अवश्य ई हिन में कोई न कोई कल्याण समायल आहे, है न। त इन में समाइण जी शक्ति ज़रूरु खपे। ॾिसो ऐं ॿुधो हुनखे बिल्कुलु समाए करे उहा आत्मिक दृष्टि कल्याण जी भावना रहे। हाणे अज्ञानियुनि जे लाइ चईंदा आहिनि अपकारनि ते उपकार करिणो आहे, त इहे संगठन में बि हिक ॿिए जे प्रति रहम जी भावना रहे, है न। संगठन में बि हिक ॿिए जे मथां रहम जी भावना रहे। हाणे रहम जी भावना कम रहंदी आहे छो जो आत्मिक स्थिति जो अभ्यास कम आहे न, है न। त बाबा जैसे चवनि था कि सदा ये यादि रखो कि ॾिसो ऐं ॿुधो उनखे बिल्कुलु समाए करे, जो ॾिठो ऐं ॿुधो उनखे बिल्कुलु समाए करे उहो ई आत्मिक दृष्टि ऐं कल्याण जी भावना रहे। हाणे अज्ञानियुनि जे लाइ जॾहिं चईंदा आहियूं अपकारनि ते बि उपकार करिणो आहे त संगठन में बि हिक ॿिए जे प्रति रहम जी भावना रहे। हाणे रहम जी भावना कम रहंदी आहे छो जो आत्मिक स्थिति जो अभ्यास कम आहे, है न। अहिड़ी पावरफुल संगठन हुजण सां ई सिद्धि थींदी। हाणे तव्हां सिद्धि जो आह्वान कंदा आहियो लेकिन पोइ तव्हांजे अॻियां सिद्धि स्वयं झुकंदी। जीअं सत्युग में प्रकृति दासी ठही वेंदी आहे न, वैसे सिद्धि तव्हांजे साम्हूं स्वयं झुकंदी, है न। सिद्धि तव्हां माण्हुनि जो आह्वान कंदी। जॾहिं असां ईअं हलंदासीं न त सिद्धि असांजो आह्वान कंदी। जीअं बाबा चवनि था जॾहिं श्रेष्ठ नॉलेज आहे स्टेज बि पावरफुल आहे त सिद्धि छा वॾी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था सदाकाल हिकु स्थिति में रहण वारनि खे सिद्धि प्राप्त न थिए ईअं त थी न सघंदो आहे, लेकिन हिन जे लाइ संगठन जी शक्ति खपे। हिकु चई कुझु ॿिए स्वीकार कई, सामनो करण जी शक्ति ब्राह्मण परिवार जे अॻियां यूज़ न करो। ब्राह्मण परिवार में समाइण जी शक्ति यूज़ करो। माया जे अॻियां यूज़ करणी आहे। परिवार सां सामनो करण जी शक्ति यूज़ करण सां संगठन पावरफुल न थींदो, है। त परिवार में समाइण जी शक्ति यूज़ करो। ॿिया ॿाहिरि अगरि कोई हीअं करे असां सां त हुन में सामनो करो। उहो माया जे अॻियां यूज़ करणी आहे, परिवार में न यूज़ करणी आहे। कोई बि ॻाल्हि न जचती आहे त हिक ॿिए खे सत्कार करणो खपे। हुन समय कंहिंजे संकल्प बोल खे कट न करणो खपे। इन जे लाइ हाणे समाइण जी शक्ति धारण करो, है न। कोई बि ॻाल्हि न जचदी त बि हिक ॿिए खे सत्कार करणो खपे असांखे, त हुन समय कंहिंजे संकल्प बोल खे कट बि न करणो खपे। पोइ धीरे धीरे पोइ उन्हनि खे सम्झाइणो खपे कि इन ॻाल्हि में हीअं आहे। संगठन रूप में तव्हां ब्राह्मण ॿारनि जी आपस जे संपर्क जी भाषा बि अव्यक्त भाव जी हुजणी खपे। जीअं फ़रिश्ता अथवा आत्माउनि सां ॻाल्हाइनि था
कंहिंजी ॿुधी हुई ग़लती खे संकल्प में भी स्वीकार न करणो ऐं न कराइणो ई खपे। ईअं जॾहिं स्थिति थिए तॾहिं बाबा जी जो शुभकामना ऐं संगठन जी वो प्रैक्टिकल में थी सघंदी। इन जे लाइ विशेष पुरुषार्थ अथवा विशेष अनुभव जी आपस में लेन देन करो। संगठित रूप में विशेष योग जे प्रोग्राम्स हलंदा रहनि त विनाश ज्वाला खे भी पंखो लॻंदो। अगरि विच विच में जीअं हाणे अव्यक्त दिवस जे लाइ कयो त हीअ विच विच में कोई न कोई भट्टियुनि जो प्रोग्राम कंदा रहो। योग अग्नि सां विनाश जी अग्नि जल्दी। योग अग्नि सां विनाश जी अग्नि जल्दी बाबा चवनि था। अच्छा, ओम शांति। वरदाना। व्यक्त में रहंदे हुए अव्यक्त फरिश्ते रूप जो साक्षात्कार कराइण वारा सफ़ेद वस्त्रधारी सफ़ेद लाइटधारी ठहो। जी हाणे चारों ओर ये आवाज़ फैले थो कि सफ़ेद वस्त्रधारी केर आहिनि, काथां खां आया आहिनि। ईअं हाणे चारों ओर फरिश्ते रूप जो साक्षात्कार करायो। इनखे चइबो आहे डबल सेवा। इनखे चइबो आहे डबल सेवा। जीअं बादल चारों ओर छाइजी वेंदा आहिनि, ईअं चारों ओर फरिश्ते रूप सां प्रकट थी वञो। जिते बि ॾिसो त फरिश्ता ई नज़र अचनि। लेकिन ये तॾहिं थींदो जॾहिं शरीर सां डिटैच थी करे अंतवाक शरीर सां चकर लॻाइण जा अभ्यासी हूंदा। मन सां पावरफुल हूंदी तॾहिं करे सघंदासीं। स्लोगन आहे सर्व गुण व सर्व शक्तियुनि जे अधिकारी ठहिण लाइ आज्ञाकारी आत्मा ठहो। सर्व गुण ऐं सर्व शक्तियुनि जे अधिकारी ठहिण लाइ सर्व गुण ऐं सर्व शक्तियुनि जे अधिकारी ठहिण लाइ आज्ञाकारी ॿार ठहियो। अव्यक्त इशारो। जीअं बाबा सदा स्वतंत्र आहिनि ईअं तव्हां बाप समान ठहो। बाप दादा हाणे ॿारनि खे परतंत्र ॾिसी न सघंदा आहिनि। अगरि स्वयं खे स्वतंत्र न करे सघंदा हो त स्वयं ई पंहिंजी कमज़ोरियुनि में किरदा रहंदा त विश्व परिवर्तन कीअं करे सघंदा। हाणे हिन स्मृति खे वधायो, है न। अगरि स्वयं खे स्वतंत्र न करे सघंदा, स्वयं ई पंहिंजी कमज़ोरियुनि में किरदा रहंदा त असां विश्व परिवर्तन कीअं थींदासीं। हाणे हिन स्मृति खे वधायो कि उहा मास्टर सर्वशक्तिवान आहिनि। असां स्वयं सहज ई सर्व पिंजड़े सां मुक्त उड़तो पंछी थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।